ही थोड़ी प्राइवेसी रहंदो आहे, पोइ तव्हां हिनखे रोड्स ते तव्हां रोड्स ते क्लिक कंदा ऐं पोइ वेरीफाई खे क्लिक कजो। हे रोड्स अचनि था। ठीकु आहे, पोइ एग्री ते हिते तव्हां क्लिक करे रजिस्टर ते क्लिक कयो। ठीकु आहे, तव्हां हिते पोइ यूज़र नेम पंहिंजो हणी ऐं पासवर्ड हणी साइन इन कयो। ठीकु आहे, पोइ तव्हां जेॾी अची वञो त पोइ हिते हाणे मुंहिंजे ही चैनल जी लिंक आहे, मां हीअ लिंक कॉपी करे हिते कंट्रोल V करे पेस्ट करे पोइ ठीकु आहे। हाणे हीअ लिंक जेकी आहे उहा हिते अचे। ठीकु आहे, पोइ तव्हां हिनखे कॉपी करे WhatsApp ते शेयर कंदव। फेसबुक ते त हीअ अलो न आहे लिंक शेयर करणु, तव्हां सिर्फ़ु WhatsApp ते शेयर करे सघो था। WhatsApp जा ग्रुप तव्हां जे मतिलबु हलायो था WhatsApp, त उन ते शेयर करे सघो था। ईअं माना मैसेजनि ते शेयर करे सघो था। मोबाइल मैसेज ते कंहिं बि दोस्त खे मोकिलींदो चवंदो भाउ हिन लिंक खे ओपन कयो, ईअं मतिलबु लिंक ओपन करे सघो था WhatsApp ते, या तव्हांजो यूट्यूब चैनल हुजे त ईअं उन ते बि शेयर करे सघो था। माना हिन जेको माण्हू जे तव्हां हिन लिंक ते क्लिक कंदो पोइ उनखे एड्स शो थींदा। ठीकु आहे, पोइ तव्हांखे $1000 मिली वेंदा ऐं हिन ते तव्हां पैसा कीअं था कढी सघो जो ठीकु आहे। मूं वटि सेटिंग न आहे थियल ऐं तव्हां हे मां रेफर लिंक आहे, तव्हां हिन खां जॉइन थींदव त तव्हांखे 25% मिलंदो ऐं मूंखे 25% मिलंदो। इन करे तव्हां मुंहिंजी लिंक सां अगरि जॉइन थींदव तव्हांखे 25% मिलंदो। ठीकु आहे, हिते तव्हां बैलेंस शो थींदो ऐं इनशाला मां तव्हांखे हिनजी विथड्रॉ थींदुसि पेमेंट प्रूफ ही तो तव्हां पेपाल सां बि पैसा कढाए सघो था। तव्हांजो पेपाल अकाउंट आहे त ठीकु आहे। थोरो बि वीडियो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन चैनल खे अॻिते वधाइण में मदद कंदा। महिरबानी।